अगुणे वज़ीर आज़म के प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म खान साइफर के सोचल समझल साजिश करार ॾेई छॾियो। मैजिस्ट्रेट आॾो ॾिनल बयान में आज़म खान जो चवणु आहे त साइफर प्री प्लान ड्रामो हुयो जंहिंखे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो वियो। पीटीआई चेयरमैन समूरियूं हक़ीक़तूं लिकाए साइफर जो कूड़ो बेबुनियाद मौक़िफ़ अख़्तियार कयो। बेएतमादी रिथ खां बचण लाइ साइफर खे पर्दी साज़िश जो रंग ॾिनो वियो। अगुणे वज़ीर आज़म संदसि खां साइफर 9 मार्च ते वरितो बाद में गुम करे छॾियो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन साइफर ड्रामे ज़रिए अवाम में मुल्की सलामती इदारनि ख़िलाफ़ नफ़रत जो बिज पोखियो। मना करण बावजूद सीक्रेट ख़त ज़ाती मफ़ादनि लाइ लहरायो। फॉर्मर प्राइम मिनिस्टर उनका इकबाली बयान जो है वो सामने आया है और उनका जो इकबाली बयान है वो इमरान खान नियाजी के खिलाफ एक फर्द जुर्म है। उस बयान से ये मालूम होता है कि इस मुल्क में असल मीर जाफर कौन था। ये साइफर की जो उसने साजिश की थी अपने ज़ाती मफादात के लिए और मुल्की मफादात को दाव पे लगाया, तो उससे मुतल्लिका जो है ये सारी चीज़ें जो हैं वो मौजूद हैं। जी उस वक्त के वज़ीर ख़ारजा जो हैं वो इसमें बिल्कुल पूरी तरह से ये उनके बयान से भी जो है ये साबित है और वो पूरी तरह से इसमें जो है वो मुलव्वस हैं। वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्ला पीटीआई चेयरमैन खिलाफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट के सलाह जो ऐलान संदसि चवणु आहे त साइफर पीटीआई चेयरमैन वटां संदसि खिलाफ ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी भञकई जो केस हलणु घुर्जे। आज़म खान जो बयान संदसि ऑडियो लीक जी तस्दीक करे थो। शाबिहूं कुरैशी भी उन ॾोह में बराबर जो शरीक आहे। साइफर ड्रामो मुल्क ऐं इदारनि खिलाफ हुयो। आज़म खान मूजिब हुन अॻूणे वज़ीर आज़म खे ॿुधायो हुयो त ॻुझा दस्तावेज़ पब्लिक न कयो। मना करण बावजूद तहरीक इंसाफ़ चेयरमैन साइफर जहिड़े ॻुझे दस्तावेज़ खे पब्लिक कयो। अॻूणे वज़ीर आज़म खे हर क़ीमत ते सज़ा मिलणु घुर्जे। एफआईए पीटीआई चेयरमैन के साइफर मामले ते तलब करे वरितो नोटिस जारी। अॻूणे वज़ीर आज़म खे 25 जुलाई ते ज़ाती हैसियत में पेश थियण जी हिदायत कई वई। खांउस गॾियल जांच टीम पुछा ॻाछा कंदी। वफाकी वज़ीर शहरी रहमान जो चवणु आहे त आज़म खान जो साइफर बाबति बयान पीटीआई चेयरमैन खिलाफ चार्जशीट आहे। उन खां अॻु ऑडियो लीक में अॻूणे वज़ीर आज़म खे साइफर ते खेॾण जो मंसूबो ॿुधाईंदे ॿुधो वियो सियासी मक़सदनि ख़ातिर मुल्की सफ़ारती लाॻापनि खे दाव ते लॻायो वियो। सूबाई वज़ीर शजील इनाम मेमण जो चवणु आहे त जेका ॻाल्हि हू पहिरें ॾींहं खां चई रहिया हुआ अॼु उहा आज़म खान चई छॾे। तहरीक इंसाफ़ चेयरमैन इक़्तिदार खे बचाइण लाइ साइफर जो ड्रामो रचायो। आज़म जे बयान खां पोइ हक़ीक़त साम्हूं अची वई आहे। पीटीआई चेयरमैन ते मुल्क ख़िलाफ़ साज़िश जो केस हलणु घुर्जे। साइफर मामले ते पाकिस्तान में बहरान पैदा कयो वियो। एब्सोल्युटली नॉट जी हक़ीक़त हाणे सभिनी जे अॻियां अची वई आहे। आज़म खान पीटीआई चेयरमैन खे क़ौमी ॾोही करार ॾिनो आहे। एफआईए खे जांच जी हिदायत कई वई आहे। शाहिदीन जी बुनियाद ते पीटीआई चेयरमैन खे सज़ा मिलंदी। वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार अता तारण। फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ आईनी दरख़्वास्तुनि जी ॿुधणी जुमे ताईं मुलतवी। अदालत पारां अटॉर्नी जनरल मंसूर ओसमान खे जवाबदारनि जे तफ़सीलनि बाबति हिदायतूं वठण जो हुकुम। अटॉर्नी जनरल हिकु भेरो ॿीहर फुल कोर्ट जोड़ण जी अपील करे छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जो चवणु आहे त उन में को शक नाहे त 9 मई ते थियल हमला संगीन आहिनि। अहिड़ा हमला कॾहिं नाहिनि थिया पर ट्रायल मुंसिफ़ाणो थियणु घुर्जे। पंजाब जो अॻूणो वॾो वज़ीर चौधरी परवेज़ इलाही अडियाला जेल मुंतक़िल संदसि नज़रबंदी अदालत में चैलेंज। परवेज़ इलाही जी घरवारी केसरा इलाही लाहौर हाई कोर्ट में मुड़िस जी नज़रबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में चयो वियो आहे त परवेज़ इलाही खे अदालत तलब करे आज़ाद कयो वञे ऐं दरख़्वास्त ते फ़ैसिले ताईं खेसि कंहिं बि केस में गिरफ़्तार न कयो वञे।
परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त दुनिया सां सुठनि लाॻापनि लाइ अहम फ़ैसिला ज़रूरी आहिनि। कंहिं बि ग्लोबल चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ हर वक़्तु तयारु रहणु घुरिजे। सॼी दुनिया में रहंदड़ पाकिस्तानी हमेशह मुल्क लाइ किरदारु अदा कंदा आहिनि। मुल्की मफ़ादनि लाइ परदेही ऑफिसरनि जो बि अहम किरदारु आहे। हुननि FATF जे ग्रे लिस्ट मां मुल्क खे कढण लाइ बहितर कमु कयो। सिंध में बालियाती कमीशन कायम, वसीलनि जी विर्छ जे फार्मूले जी सिफारिश। मलीर जी ज़मीन तालीमी मक़सदनि लाइ सीड़पकारी खाते खे अलाट। सिंध काबीना लाड़काने में जनरल यूनिवर्सिटी कायम करण। 5 लाख मैट्रिक टन कणक ॿाहिरि मोकिलण ऐं इंट्रा डिस्ट्रिक्ट पब्लिक बस सर्विस जा भाड़ा 6 महीननि ताईं न वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। डायरेक्टोरेट ऑफ अकाउंट्स इंस्पेक्शन ख़तम। 89 मुलाज़िम सरप्लस पूल हवाले। सिंध एजुकेशन फाउंडेशन ज़रिए टेक्निकल तालीम ॾियण जो बि प्लान। सेफ ऐं टेक दी वर्ल्ड फाउंडेशन में मुआहदे जी मंज़ूरी। डॉक्टर आसिम हुसैन खे तालीमी बोर्ड जो चेयरमैन मुक़ररु करण ऐं ख़ैरपुर स्पेशल इकोनॉमिक ज़ोन में 1 विंडो सहूलियत क़ाइमु करण जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई। इस्लामाबाद में बरसात भितियूं किरण जे वाक़िअनि में 13 ॼणा फौत। गोलड़ो मोड़ वटि ठहंदड़ अंडरपास जी भिति किरण सबबि 12 पौरियत फौत। 5 पौरियतुनि खे ज़िंदा कढियो वियो। वधीक माण्हू दबियल हुअण जो ख़दशो। इमदादी कार्रवाई जारी। दोदापुर वेझो कटोहर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो निबेरो। मजमूई तौर ते 1 करोड़ 9 लख ॾंढ मुक़रर। अज़ीज़ुल्लाह कटोहर जी धुर मथां 5 खून साबित ऐं 6 ज़ख़्मियुनि जो ॾोह साबित थियण ते 90 लख रुपया ॾंढ ऐं इनायतुल्लाह कटोहर मथां 1 खून ऐं 2 खे ज़ख़्मी करण ते 19 लख रुपया ॾंढ मड़ियो वियो। धुरियूं खीरखंड। मलीर जे इलाइक़े साले मोहम्मद ॻोठ में लाशारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झड़े दौरान ज़ख़्मी थियल औरत फौत। मारिजी वियलनि जो अंग वधी 3 थी वियो। ज़ख़्मी इलाज हेठि धुरियुनि में छिकताइण सबबि इलाइक़े में ॾहका। मीरपुर माथेले वेझो जरवार वासी नौजवान मुबैना तौर ते अगवा। 50 लख रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त ॾोहारनि परवेज़ लगाई जी मोबाइल नंबर तां फ़ोन करे बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया घुरिया आहिनि। पुलिस मुखवी जी बाज़ियाबी लाइ का बि मदद करण लाइ तयारु नाहे। कंदरकोट में मुगवी FC एहलकार ख़ालिद पठान जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतजाज मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त PPL इंतिज़ामिया पुलिस मुगवी जी बाज़ियाबी लाइ रुॻो दिलासा ॾेई रहिया आहिनि। मुगवी जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रहंदो। दादूए भर पासे में मलेरिया वबाई सूरत अख्तियार करे वई। 24 कलाकनि में 1 ई कुटुंब जूं 2 ॿारड़ियूं फौत। कमिश्नर हैदराबाद जे नोटिस बाद सिहत खाते जी टीम जे मुतासिर ॻोठ आमद चकास कई वई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जो बहरान बरक़रार। आबादगारनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। वारा में पाणी जी खोट ख़िलाफ़ जदोजहद कमेटी जे सर ते एहतजाज रैली। शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो। गोलाची में पाणी जी बाराबंदी खोट ख़िलाफ़ आबादगारनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो। लाड़काने वेझो ॻोठ मोरिया खां लोहर में नीगर पाणीअ जी खॾ में विंझंदे बुरी फौत। वाक़े बाद फोती नीगर जे घर में कोहराम अची वियो। गाल टेस्ट में श्रीलंका पाकिस्तान खे खटण लाइ 131 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। चोथे ॾींहं जी पुॼाइण ते क़ौमी टीम ॿी इनिंग्स में 3 विकेटुनि जे नुक़सान ते 48 रन्सूं ठाहे वरितियो। खटण लाइ 83 रन्सूं घुरबल। इमामुल हक़ ऐं कप्तान बाबर आज़म क्रीज़ ते मौजूद।